नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं त समूरे सिंध जीअं खिपरो में भी सिंध जी क़दीमी सकाफ़ती ख़ास करे सिंधी टोपी सकाफ़ती ॾींहंनि में जंहिंजी ख़रीदारी में वाध थी वई त मथां वरी अवामी न्यूज़ सिंध मुंहिंजी माउ जे उनवान सां सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जे लाइ भरपूर आजियां कई पई वञे। अवामी न्यूज़ जे चेयरमैन अब्दुल रज़ाक राजपूत खे जस पेश कयो पियो वञे, जेको झर जंग में अवामी न्यूज़ जे प्लेटफॉर्म तां सिंध जी सकाफ़त खे उजागर कयो। खिपरे में सकाफ़त जो ॾियारो वेझो ईंदे ई सिंधी टोपी जी ख़रीदारी में वाध थी वई। सिंधी टोपी कटाई जे हिसाब सां केतिरा क़िस्म थियनि था, जंहिंमें हैदराबाद, हाला, भिटशा, न्यू सईदाबाद जी टोपी तमामु घणी मशहूर आहे। अक्सर जेलनि में कैदियुनि पारां ठहियल टोपी ख़ूबसूरती कटाई ऐं सफ़ाई सां ठहियल हुजण करे सिंधी वॾे शौक़ चाह सां इन खे ख़रीद कंदा आहिनि। सिंधी टोपी सिंध जी सकाफ़त सां गॾोगॾु शादियुनि में घोट बि पाइनि था। परॾे में रहंदड़ माण्हू पंहिंजे प्यारनि खे तोहफ़े तौर बि ॾींदा आहिनि। सिंधी टोपी जी ख़रीदारी सॼो साल हलंदी रहे थी, पर सकाफ़त जे ॾियारे ते अवाम जी तवज्जो जो मर्कज़ हूंदो। सिंधी टोपी सकाफ़त सां गॾोगॾु इन जी इज़त ऐं एतिराम बि कंदा आहिनि। इन मौक़े ते अॻुवान अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त टोपी जी ख़रीदारी तमामु घणी हले पई। जी सिंधी न्यूज़ जो हवाले ऐलान थियो आहे, तंहिंखां पोइ असांजी ख़रीदारी में वाध थी वई आहे। टोपी माण्हू शादी जे हिसाब सां गमी में ख़ुशी में पाइनि था, के दोस्त खे तोहफ़ो ॾियण लाइ वठनि था। असां टोपी जी ख़रीदारी तमामु सुठी हले पई। साईं, असां सिंधी सखावत आहे, हीअ असांजी शादी में पाईंदा आहियूं ऐं असांजी सिंधी जे ॾियारे जे हिसाब सां पाईंदा आहियूं। अजरक टोपी ऐं कुआड़ी बि खुले ते रखंदा आहियूं। हीअ असांजी सिंधी जी सखावत आहे, हीअ असांजी माना हिकिड़ो गर्व आहे। ऐं ॿियो सखावत ई सिंधी जी टोपी ॿाहिरि दोस्तनि खे बि गिफ्ट कंदा आहियूं, महिमाननि खे अचनि खे गिफ्ट कंदा आहियूं। हीअ सिंधी जी शान आहे हिकिड़ी, सिंधी जी कुआड़ी अजरक ऐं टोपी शान आहे। सिंधी माण्हू गर्व सां पाईंदा आहिनि। असां सिंध लाइ पाईंदा आहियूं, असां सिंधी आहियूं। टोपी असांजी सिंध जी सकाफ़त आहे। ईअं त टोपियूं शादियुनि में बि घणेई हलंदियूं आहिनि, मिलन मलाखण में बि हलंदियूं आहिनि, पर टोपी हिकु सिंध जी सकाफ़त बि आहे। इनखे असीं सिंध जो ॾियारो बचण वारो आहे, जंहिंखे असीं भरपूर नमूने मल्हाईंदासीं। ईद सम्झो असांजी ईद आहे, टोपी सिंध जी सकाफ़त आहे। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हथ जे हुनर खे हथी ॾिनी वञे, जीअं मुल्क ऐं परॾे में सिंध जी सकाफ़त उजागर थी सघे ऐं पुरियतन खे रोज़गार मिली सघे। कैमरा टीम सां गॾु हरीश KBC, अवामी न्यूज़, खिपरो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।